ब्यास टिबट सां खाही कुंडा स्टाप वटि क़ौमी शाहराह रोड ते मरमती कम सुस्त रफ़्तारी जे करे शिकार क़ौमी शाहराह रोड जो एक साइड बंद हुजण सबब ट्रैफिक जाम थियण ऐं रोड मरमती वारे हंध ते हादसा थियण मामूल बणिजी वियो आहे। मरमती कम वारे हंध ते गुज़िर राति 3 गाॾियूं क्रॉसिंग दौरान कल्टी थी पयूं, जंहिं सबब गुज़िर 15 कलाकनि खां क़ौमी शाहराह बंद पियल आहे। पहिरियों हादसो ख़ैरपुर खां पत्थर खणी ईंदड़ ट्रैक्टर ट्राली ऐं ट्रॉलर विच में टक्कर लॻण सबब पेश आयो आहे, जिते ॿियो हादसो हैदराबाद खां काबुल केला खणी वेंदड़ ट्रक कल्टी थियण सबब पेश आयो आहे। मुसलसल हादसा थियण करे गाॾी मालिकनि खे लखियन रुपयनि जा नुक़सान थियण लॻा आहिनि। गुज़िरियल 15 कलाकनि खां रोड बंदि हुजण सबब मुसाफ़िर गाॾियुनि में वेठल औरतूं ऐं मासूम अरड़ा सख़्त गर्मीअ सबब ॾुखियाईनि जो शिकार नज़र आया, जहिड़े त मरीज़ खणी वेंदड़ एम्बुलेंस पिणु बंदि थियल रोड में फासी पई। मोटरवे पुलिस रोड खोलाइण में रुधल आहिनि, जहिड़े त इंतिज़ामिया गुम इन सिलसिले में सियासी समाजी ऐं सुञाण धुरियुनि फ़िरोज़ बिलर मुश्ताक लोहा जे ॿियनि गिणतीअ जो इज़हार कंदे चयो त मोरो खां कंडियारो ताईं नेशनल हाईवे अथॉरिटी पारां क़ौमी शाहराह जो मरमती कमु करायो पियो वञे, जेको सुस्त रफ़्तारी सां हली रहियो आहे ऐं क़ौमी शाहराह रोड गुज़िरियल 5 महीननि खां 60 किलोमीटरनि ताईं हिकु साइड बंदि पियल आहे, जंहिं सबब रोड ते हज़ारे गाॾियुनि सां ट्रैफिक जाम हुजणु मामूल बणियल आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी रोड जी मरमत कम तेज़ी आणे जल्द मुकमल करायो वञे, जीअं मुसाफ़िर सुकून सां पंहिंजो सफ़र करे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।